ताला दरबार हुसैन आबाद क़यामत तक कायम दायम शाद व आबाद रहाए। नारे तकबीर, नारे रिसालत। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया'i वल मुरसलीन। सुभान अल्लाह। व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह वकूनू मअस्सादिकीन। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर पर हुसैन। मोहतरम सामीनो हज़रात, प्यारी नूरानी रूहानी जमायत तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जला आहिनि जेको वहदहू ला शरीक आहे। तमाम तारीफ़ूं अल्लाह ताला जला आहिनि जेको ॿिन्ही जहाननि जो पालनहार आहे। जंहिं पंहिंजे इरादे सां सत ज़मीनूं ऐं सत आसमान पैदा फरमाया। अल्लाह ताला जॾहिं जहान पैदा करण जो इरादो फरमायो कुन थी फयकून त ही जहान जुड़ी पियो। दुरूद व सलाम आकाए नामदार हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सरवर अस्फिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते मुक़द्दिसा जे मथां जंहिं हबीब जे सदके अल्लाह ताला सारी कायनात के पैदा फरमायो जी ज़ियारत करे पंहिंजी दिल खे नूर इरफान सां रोशन करे रहिया आहियो। अॼु दिल जे थांव खे सिधो रखण तुंहिंजो कमु आहे त हिन खे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मोहब्बत सां भरण महबूब मुर्शिदन करीमन जो कमु आहे। अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके असांजे कामिल अकमल मुर्शिद खे वॾो शान अता फरमायो आहे।
अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन जी निगाह में वो त कमाल रखियो आहे जंहिंजी निगाहे करम सां लखा गुनाहगार नेकोकार बणजी वया लखा बेदीन दीनदार बणजी वया लखा बेनमाज़ तौबत नसीब कई आहे ये निस्बत एडे वडे शान वारी आहे जंहिंजे लाइ मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैहि फरमाए थो यक जमाना सोहबते बा ओलिया बेहतर अज सद साला ताअते बेरिया अल्लाह जे कामिल वलीअ सां नसीब कयूं आहे अल्लाह ताला ईमान के पांजे खौफ रखण ऐं सच्चन बानन सालियन कामिलन जी सोबत करण जो हुकुम फरमाए रहियो आहे अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनू मस्सादिकीन ए ईमान वारो जो मां अल्लाह खां ऐं सच्चन सालियन बनन जी सोबत इख्तियार कयो अल्लाह जे मदा थींदो आहे ऐं सरकार जी शरीयत ऐं सुन्नत मुतहरा ते सही अमल पैदा थींदो आहे रिवायत आहे अबू हुरैरा खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अन अबी हुरैरा अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इज़ा रअयतुमुल अब्द युअता ज़ुहदन फ़ि दुनिया व क़िल्लत मंतिक़िन फ़क़्तरबू मिन्हु व अन्नहु युल्क़ल हिकमत रिवायत आहे अबू हुरैरा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं तव्हां कंहिं कामिल बाने खे ॾिसंदो त उन बाने खे दुनिया खां बेरग़ुबत ॾिसंदो ऐं उन बाने खे घटि ॻाल्हाइण जूं नेमतूं अता कयूं वयूं आहिनि ऐं उन कामिल बाने खां क़ुर्ब हासिल कयो ऐं उन कामिल बाने खां फैज़ हासिल कयो इन करे जो उन खे हिकमत ॾिनी वई आहे इन हदीस मां मालूम थियो त उहो कामिल बानो अल्लाह वारो दुनियावी फुज़ूल ॻाल्हियूं नाहे कंदो बल्कि हर वक्त उन वटां अल्लाह जे ज़िक्र सरकार जी मोहब्बत जा सबक मिलंदा आहिनि उहो कामिल बानो अल्लाह जी अता सां सरकार जी सच्ची मोहब्बत जा दर्स ॾींदो आहे उन कामिल जे फैज़ सां दुनिया ऐं आख़िरत आबाद थी वेंदी आहे सुभान अल्लाह रिवायत आहे अबू सईद खुदरी खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अन अबी सईद निल खुदरी अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तुसाहिब इला मुमिन वला याकुल तामक इला तक़ियुन रिवायत आहे अबू सईद खुदरी खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मोमिन बाने खां अलावा अल्लाह जे मक़बूल बाने खां अलावा कंहिंजी बि सोबत इख्तियार न कयो परहेज़गार खां अलावा कोई बि तुंहिंजे दस्तरख़्वान ते तुंहिंजो ताम न खाए इन हदीस खां साबित थियो त मोमिन बाने सच्चे बाने जी सोबत सां अल्लाह जो क़ुर्ब हासिल थींदो आहे सुन्नत मुतहरा ते सही अमल पैदा थींदो आहे इन करे बुरन जी सोबत खां बचण ज़रूरी आहे ऐं नेकन जी सोबत इख्तियार करण ज़रूरी आहे अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असां तव्हांजी सोबत निस्बत महबूब मुर्शिदन करीमन सां आहे जंहिं पंहिंजी उंगली मुबारक असांजी दिल ते रखी फरमायो आहे अल्लाह 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 ताला फरमाए थो अर्रहमान फस्अल बिही खबीरा रहमान जी ख़बर कंहिं बाख़बर खां पुछ उहो बाख़बर केरु आहे उहो बाख़बर पीर कामिल आहे जंहिंजी सोबत सां अल्लाह जी मार्फत हासिल थींदी आहे जंहिंजी सोबत सां अल्लाह जो क़ुर्ब हासिल थींदो आहे इन लाइ हिकु आशिक़ चवे थो अल्लाह अल्लाह किए जाने से अल्लाह नहीं मिलता यही अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं
हज़रत जुनैद बगदादी जे वक़्त में हिकु शख़्स हुयो जेके गुनाहनि जे सबब शकी बदबख्त करे छॾियो वेंदो हुयो। हिकु ॾींहुं हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीदनि खे ज़िक्र ॾेई रहिया हुया त उन शख़्स जो उतां गुज़र थियो। उहो शख़्स चंद घड़ियूं हज़रत जुनैद बगदादी जी सोबत में वेही वापसि वञण लॻो त मामूल मुताबिक़ उन शख़्स खे शकी बदबख्त चई छॾियो वियो त अल्लाह ताला जी तरफ़ खां ग़ैबी आवाज़ आयो, हाणे हिन खे शकी बदबख्त न चओ बल्कि मुंहिंजे कामिल बाने जी सोबत जे करे ही नेक वक़्त बणिजी चुको आहे। मालूम थियो त उहो शख़्स खुश क़िस्मत आहे जंहिंजी सोबत अल्लाह जे कामिल वलीअ सां आहे। उहो शख़्स हिन दुनिया में भी कामयाब आहे ऐं आख़िरत में भी कामयाब आहे। सुभान अल्लाह फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। जे मोमिन अल्लाह जे कामिल वलीअ जी सोबत इख्तियार कई, उन मोमिन जी रहनुमाई करण वारो उन जो कामिल मुर्शिद उन जी दिल ते नज़र फेराईंदो आहे त उन जी दिल नूर नाला नूर बणिजी वेंदी आहे। पोइ अल्लाह जी मार्फत वारो नूर उन मोमिन जे सीने में दाख़िल थींदो आहे। कामिल मुर्शिद जी नज़रे करम सां उहो मोमिन बानो शैतान जे शिर खां हिफ़ाज़त में थी वेंदो आहे। शैतान इंसान जो खुलियो दुश्मन आहे। अल्लाह ताला फरमाए थो, इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। तहकीक शैतान इंसान जो खुलम खुला दुश्मन आहे। पर उन शैतान भी अल्लाह जे वलिन जे शान जो इकरार कयो आहे। अल्लाह ताला जॾहिं शैतान खे पंहिंजी बारगाह मां कढियो त उन वक़्तु अर्ज़ कयईं, फबिइज़्ज़तिका लअग़वियन्नहुम अजमईन इला इबादका मिनहुमुल मुख़लसीन। शैतान चयो, या अल्लाह मूंखे तुंहिंजी इज़्ज़त जो कसम, मां ज़रूर तुंहिंजे सभिनी बंदनि खे गुमराह कंदुसि मगर उन्हनि में जेके तुंहिंजा मुख़लिस मक़बूल बाना चूंडियल बाना आहिनि उन्हनि ते मुंहिंजो वस न हलंदो। इनमां मालूम थियो त शैतान हर हिकु इंसान खे पंहिंजे मकरो फरेब सां भटकाए सघे थो, पर जेके अल्लाह जा कामिल वली आहिनि उहे शैतान जे मकरो फरेब खां महफूज़ आहिनि। उहो मोमिन भी शैतान जे मकरो फरेब खां बची वेंदो जे मोमिन अल्लाह जे कामिल वलीअ जी सोबत इख्तियार कई। प्यारी जमायत, अल्लाह ताला असां तव्हां खे महबूब मुर्शिदन करीमन जी सोबत ऐं निस्बत नसीब फरमाई आहे। दुआ आहे त शाल रब्बुल इज़्ज़त असां जी निस्बत